सोची जवाब ॾिजो। मां चवण लगी पुट वञ उस्ताद खे चओ मूंखे महबूब थियण वारो इल्मु पढ़ा। मां महबूब थींदुसि। सुहिणे निज़ाम अर्ज़ कयो मां मुहिब छो न। चवण लगी पुट मुहिब सिर्फ़ फातिमा ज़हरा अम्मा ख़ातून जन्नत जो शहज़ादो हुसैन। पुट पाओ सब्र किथां आणींदासीं, पाण आदिल किथां आणियूं, पाओ इस्तक़ामत किथां आणींदासीं। ओ अहिड़ो त जवान आहे जो करबला जे मैदान में झोल बच्चन जो कुर्बान करे पोइ रब खे अर्ज़ पे कई तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है। तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है। मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है। मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है। आप हुसैन जो मुझा प्यारा बचड़ा निजाम, बट्टी तलवारों टेटी नेजा चोटी भेल भाला जिस्म में लगाता, पर जरे अल्लाह अकबर जो आवाज आयो हुसैन नमाज शुरू करे भीड़ करबला के मैदान खां के वक्त वनी कूफे पता धड़ करबला में हुयो सर मुबारक ने देते हुयो अल्लाह जो कुरान जारी हुयो। ऐ मुझा बचड़ा यो मकाम किथां वो यो मकाम सिर्फ हुसैन जो करबल में गर हुसैन, करबल में गर हुसैन शरना कटाता न ये नमाज़ें पढ़ी जाती न ये इस्लाम रहता। करबल में गर हुसैन, करबल में गर हुसैन शरना कटाता न ये नमाज़ें पढ़ी जाती न ये इस्लाम रहता। करबल में गर हुसैन वो बहादुर वो सब्र जो बादशाह इस्तक़ामत जो बादशाह जै वक्त में जो सर कुर्बान करे बैठो आसमान का आवाज आयो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है, इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है। अरे सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर उलमाए अहले सुन्नत। मेरा मुसलमान भाइयों सुने हुसैन जो शान सुभान अल्लाह। सुने हुसैन पाक जे बचड़े दस्तगीर जो शान भी सुभान अल्लाह। कि हसनी हुसैनी सैयद, हसनी हुसैनी सैयद साईं के गुज़ार कयो जने बगदाद शरीफ में एकड़ो ईसाई हुयो वो पियो चवे त असां जो ईसा मुआजियारी जो अवां जे मदीने वाले साईं जे ला कुरान में साबित है त कदे को मुआजिरो के हर कुरान में कोने हदीस है। माने ताज़ी हदीस पढ़ी जंगे तबूक वाले मौके ते मदीने जे साईं ऐलान कयो हलो तबूक जंग। एकड़ो सईद नाले साईं जो आशिक हो जवान हो पंहिंजी मां के चवण लॻा मां इजाज़त ॾे मुंहिंजो महबूब सॾे थो अॼु न कुर्बान थींदुसि त कॾहिं थींदुसि। मां चवण लॻी पुट मुंहिंजो हिकिड़ो ई पुटु आहीं, हिकिड़ो ई सिकींदलो सो जो हलियो वेंदे शहीद थी वेंदे मुंहिंजी केरु कंदो। अम्मा अल्लाह जो रसूल इजाज़त ॾे मां वञा। मां चयो त पेर अम्मा इजाज़त मां चयो ठीकु आहे तोखे इजाज़त ॾियां थी हथ मूंखे ॾे। अम्मा जे हथ में हथ नहीं मां हथ के वठी साईं करीम बीठा फौज गॾु पे थी मुजाहिद आया पे
अर्ज के मुझा साईं ही मुझो सईद पुटा ये हुन जी बाहुआ ये तुझे हथ में ॾियां थी वरी तोखां वठन इन शर्त ते जे वठी तो वड़ी तो वठी मदीने जे साईं फरमायो भाई साहब जी हां मोटाए ईंदासी मोटा ईंदा ये तो महबूब जो वाइदो आहे से पीर से रोज़े दनी बादशाह रहमतुल्लाह जो खलीफो हो असां जे लाल जो साईं खलीफो महमूद निजामानी फकीर रहमतुल्लाह साईं 11 फकीर नाज़ 12 पाणो टीम मोकली त थर वनी जिक्र हलायो पर फकीर महमूद के जिते 11 मुरीद वरी संभाले वठी अचे ये न को राय अची उठे जबलन जंगा मदा वञाए को अची मुर्शिद जो आर्डर मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा बगदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी फकीर साहब जमात वठी रवानो थियो बटे डी उते दीन जी तबलीग क्यों एक ॾींहुं सर्दी की रात जो बुखार आयो करे फकीर खे तो बुखार जो दिमाग ते चढ़ियो तो सुबह जो गुज़ार साईं फजर की नमाज पढ़ी पुछा के ये फकीर नजर कोन अचे फलाणो तू फलाणो गुज़ार हां गुज़ारे ने के खबर ही कानी पीर साईं फरमायो तो सभनी के मोटाए सही वठी खबर ही कर मौत पर अका कुल्लो नफ्स ज़ाइक़तुल मौत फकीर साहब जलाल में ची कमरे में रली मथा पई रली लाहे फरमायो ला इलाहा इल्लल्लाह फकीर उठ हित मरण नडी दस मरण वा तो मुर्शिद जे दर सुभान अल्लाह वाह 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 फकीर कलमो पढ़ो उठो तो हित चाहे तो इशारों से अपनी काया ही पलट दे दुनिया की अरे ये शान है खिदमत गारों की मेरे सरदार का आलम क्या होगा भाई साईं जो हथ में हथ ते से वरी मोटा है वठी अचो मेहरबानी कजो साईं पर दुनिया मोटा ईंदासीं वयो जंग में जब पेरियों सही थियो हज़र शहीद थियो तबूक की लड़ाई में शहीदन की नमाज़ जनाज़ा थी दफन थी विया जख्मी खणी आया जने मदीने जा साईं जंग करे मोटिया मदीने आया तो माई साहबा के बुधायूं तो साईं करीम अचन पया पान रस्ते में भी रही अल्लाह के महबूब जने में जो आयो अर्ज़ की सोना मुझो शहीद किथे आओ साईं करीम सोच रखे वाकई भाई साहब वाइदो क्यों तो मोटा ही वो तो शहीद थी साईं थोरो सोच में आयो जिब्राइल अलैहिस्सलाम ले आयो अल्लाह जा महबूब रब सलाम मोकलियो रब तो फरमाया सुन छाजो अम्मा छाजी परेशानी आ मुझा महबूब तू इशारो कर तू हुक्म कर ए मुझा हबीब हथ लाखन हजारों लखे खरबे क़यामत जे ॾियारे कब्र मां उथारींदुस अज जे तुंहिंजे लाइ हिकिड़ो उथो त कहिड़ो फर्क़ पवंदो सुभान अल्लाह सोच न मुझा जान तबूक परे न आहे हथ खण तुंहिंजो कम आहे तबूक ऐं मदीने जी सरज़मीन खे जोड़े हाणे तुंहिंजे लाइ शहीद खे उथारे मां जे अॻियां पेश कयां थो मुंहिंजे हबीब ही हथ ला कया मौला वाइदो पालणो आहे शहीद मोकल ज़मीनूं गॾिजी वयूं कबर साम्हूं आई कबर फाटी शहीद निकिरी चई अम्मा मां हाज़िर सुभान अल्लाह वाह वाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब बादशाह पीरो ने ईसाई के चवण लगो ईसाई मुसलमानन जा ज़हन खराब न कर
कड़ो सवाल आ कुरान मां साबित कर मदीने जे सही को मोह जी आयो सही फरमायो तू छा जानी कुरान मां तो हल कब्रिस्तान हल के कब्र ते हथ रख उनके जे मां जीरो कयो त पो मनी दे ते जे बचड़े हसनी हुसैनी सैयद जो यो कमाल आ त इमामुल अंबिया जो कमाल छा हो सही ईसाई के वजिया पुरानी कब्र ते हथ रखेगा 100 साल मोल हो उनके उठारियो फरमायो कुम बेइज्जती अब्दुल कादिर जीलानी के हुक्म से उठ कब्र फाटी पई उठी बिठो अल गर्ज मकसद वाली गाल ईसाई चवण लगो साईं असा जो ईसा नबी कुम बेइज्जल्लाह चवंदो तो कुम बेइज्जनी चयो साईं फरमायो जे करी मां कुम बेइज्जल्लाह चवा हा त पो हिय थे हा त पो मूं वट अल्लाह जी ताकत भी ते उठ अचे हा ऐ मदीने जे साईं जी ताकत भी हसन मीर हुसैन जो ताकत हैदर करार जो ताकत अब्बा खातून जन्नत जी ताकत मुंजी पंजी विलायत जी ताकत ये सब ताकतूं गरजी पवन हा पो यो हिकड़ो तारो माइट कोनो थे आ सजो कब्रिस्तान थे हा असा के हिक उठाणो इन जरा अब्दुल कादिर जीलानी जो ही हो काफी मुझो इशारो काफी हो मुझा प्यारा मुर्शिद जे जो दस्तगीर तेखे न लोडो जे जो अब्दुल कादिर पीर तेखे न लोडो जे जो अब्दुल कादिर पीर तेखे न लोडो शोर शराबो कंदा रहे बाबा सैयद मेहर अली शाह बाजा साईं जीलानी सैयदा से मेहर अली शाह मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो उन दौर में वक्त जे हाकम साईं बाबा मेहर अली शाह के घुरायो साईं हिकड़ो मुनाज़रो थी वने कादियानी भी घुराया तो अमा भी अचो मुझे सामू गालियूं कयो का जो अज हिक कट वड करे छडायूं गाल के साईं फरमायो असा हाजिर आयो साईं भी आयो साईं पीर सैयद जमात अली शाह भी आयो क्या पीर फकीर भी आया ए मुझा प्यारा कादियानी जा मौलवी भी आया हेरा कादिया हेरा साजा सुन्नी आशिक आलिम सगोरा बैठा सामू बादशाह वेठो हाने जेऊ मुनाज़रो कयो साईं मेहर अली शाह फरमायो बादशाह अज मुनाज़रे जो स्टाइल तब्दील था कयो किताबन जा हवाला कोन दीदासी तहरीरी लिख पढ़वारो मुनाज़रो कोन थींदो बादशाह जे करी कट वड करणो आ अज हिय था कयो तुझे टेबल ते कागज कलम कादियानी भी रखल कागज कलम रसूलुल्लाह जो बचड़ो दस्तगीर जो बचड़ो भी रखे थो अज फैसलो ही कजा जे जो कलम खुद बखुद थी जे नबी जो कलम के कोई हक ते आ ओ सच्चो आ बादशाह चयो हे त तमाम सुठो सोनू तरीको मुनाज़रे जो आ मुझा प्यारा जरे बाबा मेहर अली शाह ऐलान कयो वने कादियानी जो कुर्सियों हिलने लगियो पैर टकण लगा मजबूर थी कादियानी ऊंचा कलम कागज उन्हें भी रखो कागज कलम दस्तगीर बादशाह भी रखो हथ कन डाला पीरान पीर जो कलम उठो उन पंजे कागज ते लिखो ला इलाहा इल्लल्लाह रसूल
बेबा मेरे जाके जी द सैयद जिद वजाई से साईं फरमायो साईं स्पीर जमात अली शाह मुझो कमाल ना है जने कागज कलम रखम यकदम बगदाद दे न्यारे दादा के सदके मीरा मुर्शिद मदद कर अज ओची ओखी अमीर लिल्लाह लब लतीफ चे हर पाजी दे पैर तो औलाद अली शेर कर का महार मुरीद दे मीरा मुर्शिद मदद कर दो सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी कर का महार मुरीद दे पान फरमायो दस्तगीर मुझा प्यारा पान फरमायो कलम कागज मुंह रखियो बदादा सही दस्तगी रखे सदके बगदाद मां दादा का लायो पुट मेरे अली शाह कागज कलम रखल तू जो कमा बगदाद खां हथ डिघेरे तुझे कलम सा कागज दे कलमो लिखण मां दस्तगीर जो कमा है सुभान अल्लाह कालिब मां मुझो मुर्शिद तू कालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रबर तुम दस्तगीर कालिब मां मुझो मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठंदा पीर फकीर फैज़ प्या वठंदा पीर फकीर कालिब मां मुझो मुर्शिद तू कालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रबर तुम दस्तगीर कालिब मां मुझो मुर्शिद तू तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व्यापार करवा महबत ए मुझे हबीबत ईमान करवा ला इलाहा इल्लल्लाह मन काल ला इलाहा इल्लल्लाह फदखल अल जन्नह एकड़ो साहब उची बीठो साईं कलमो पढ़ियो सी जन्नत साईं फरमायो न कलमो या कुंजी आहे जन्नत जी ताले जी चाबी आहे ऐं लस्सी चाबी तालो कोन खोलींदी चेस्ती उन में दंदन हूंदा दंदन वारी चाबी तो हे कलमो सिर्फ ये न पढ़ी वही रो घर नमाज न जा दंदन रोजो हज ज़कात अमल न चाबी जा दंदन जने ये गडवा तने जन्नत जो तालो खुलो कलमो एड़ो आ जो सुभान अल्लाह हिकड़ी गाल से लोड़े वा मुजी तकरे लोड़े में दरगाह लोड़े शरीफ साईं में अमीर मोहम्मद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह जो ड्राइवर एक रात जुज नमाज जो टाइम हो साईं के पूर पियो पंजे मुर्शिद अब्दुल लतीफ घोट साईं फरमायो ड्राइवर गाड़ी कद मां तहज्जुद पढ़ा फजर हली पढ़ंदासीं मुर्शिद घोट लतीफ हाणे सोचा पियो तहज्जुद नमाज जो टाइम रात 6 भी थिया साईं हाणे था हलन पर मुर्शिद जवाब न ॾिनो छाजे रात अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने अल्लाह अल्लाह का मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है इसके जे दरिया में भेड़ो हलाए कीर के पीर कामिल खासवा लहरों लगाए कीर के साईं तहज्जुद नमाज पढ़ी बाहर निकता मोटरसाइकिल मुंह कदी साईं पुया वेठा ची जेतरी रफ्तार हुजे वा ॾेई छॾ के भला कुतो कांग मिलो हेॾा होॾा साईं फरमायो मां पुठियां अंबल अहिड़ो तो पढ़ां जो विधाई घोट ताईं तोखे रुकावट ईंदी कान
तू गाड़ी का मूं गाड़ी हलाई साईं पया अमल शुरू कयो वज़ीफ़ो कहिड़ो ला कंजारे पैदा सी तब बांगे फजर कंजारे तकरीबन 170 या 80 के करीब हूंदो शायद बिटाई गोट है पंजो कंजारो आजान अल्लाहु अकबर सोचा पियो तो बांग कंजारे शुरू थी वही अञा बिटाई गोट मंज़िल पई पर जॾहिं काज़ी अहमद गुज़रियासीं गाड़ी वञे पई फुल रफ़्तार काज़ी अहमद मां गुज़रियासीं आवाज़ आयो अशहदु अल्ला सुभान अल्लाह गाड़ी हले पई शकरन पैदा सी आवाज पे बुदा अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह जदे सईदाबाद पैदा सी आवाज करन ते पयो हय्या अलस सलाह हाला पैदा सी हय्या अलल फलाह सुभान अल्लाह बिटाई साहब जो मोड़ मुड़ियासी आवाज पे अचे अस्सलातु खैरुम मिनन नौम सुभान अल्लाह जने बिटाई गोट जी मस्जिद के में जाया सी आवाज पे अचे अल्लाहु अकबर तो कहते हो तो पोया जिक्री एड़ो हलंदो सुभान अल्लाह रुकावट इंदी कान अल्लाह सिंधु फरमाए इन्हीं बेमिसाल जिक्र के पढ़ी दीन में दाखिल थी सुभान अल्लाह ए पक्को दाखिल जीवन जो जबल हटी वने मोमिन तू हटी न सके तू जो इस्तिकामत तुझो सब्र कमाल सी काफिर हैरान थी वन एड़ो ईमान मारत तो खां घुरा थो एड़ो ईमान कलमे जो जन कयो खुदा जो कसमा बेड़ा तरी विया उन्हनि जा उर्स थी विया कब्रुनि ते कुबा हलिजी विया ज़ियारतूं थी जूं वयूं बेड़ा तरी विया अल्लाह से उन्हनि जा बेड़ा ई पार फरमाए छॾिया सल्लल्लाहु असांजे लाड़ जे इलाके में ज़िले बदीन में पीरूला शारी स्टेशन के भरसा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जेको हैदराबाद का टंडो मोहम्मद खान तलार मातली वारो रोड वने पियो बदीन इनी रोड सा यो गोठा इते हिकड़ो बुजुर्ग आयो जंजो नालो हो मखदूम इमाम रहमतुल्लाह बुजुर्ग सो खोली उन टाइम इतनी आबादी कानी पासे में वडो वाह भाई वाह साईं मदरसो खोलियो मस्जिद आबाद कई कुछ दिन खां पोइ सैयद सगोरा फटे घर लड़े अची वेठा हाणे उन टाइम में दीवारूं पटियूं वग़ैरह कोई कखनि जा रोड़ा हूंदा कंडनि जा पर उन मां कॾहिं कॾहिं माण्हू ज़ाहिर बि थींदो नज़र बि पइजी वेंदी
साईं खे ख़बर पई त सैयद घर ॾांहुं लॾे आया साईं उन खां पोइ ॾींहं जो निकिरणु बंदि करे छॾियो सॼो ॾींहुं मस्जिद में मदरसे में हूंदा ॿाहिरि न निकिरनि राति जो सभु कमु करे छॾिया ऐं सादात सॻोरनि में बि हिकु अहिड़ी जीजा सॻोरी हुई वॾी परदे जी पाबंदी उन पर ॾींहं जो निकिरणु बंदि करे छॾियो उहा बि राति जो कपिड़ा धोए राति जो पाणी सां भरे छॾे हिकु दफ़ो साईं बि निकितो न वाते त उहा जीजा सॻोरी बि निकिती साईं जी नज़र पई त आहे त माई साहबा ख़बर न आहे कहिड़े क़ौम जी आहे साईं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो निहारींदा रहिया हेठि त माई वञे केॾां थी माई साहबा वञी हवेलियुनि में दाख़िल थी पक थी त हीअ जीजा आहे मुंहिंजा प्यारा पाण मदरसे में आया छुरी खणी पंहिंजूं ज़ाहिरी अखियूं कढी छॾियाऊं पटी वधी वई मदीने जा साईं पाण जल्व अफरोस फरमायूं मखदूम साहब ही तो छा कयो तो जानी बुझी त नज़र कान कई तोखे अञा कम हलाणो आहे दीन जो अखियूं वापसि वठ सोना मां बुके रखनि जे बि तुंहिंजे दीन जो कमु कंदुसि ये अखियूं घोरियूं जेके तुंहिंजे बचनि ते पवनि मूंखां बर्दाश्त न थींदो अलगर्ज़ मुंहिंजे महबूब फरमायो ऐं मखदूम साहब मूंखां घुर छा थो घुरी अर्ज़ कई सोना सभु कुझु त तुंहिंजे दर तां मिलियो कुछ न थो घुरां अखियूं बि न खपनि बसि तुंहिंजी निगाह करम साईं फरमायो तूं नथो घुरी मां तोखे ॾियां थो जंहिं ॾींहुं तूं वफ़ात कंदे उन ॾींहुं निमाज़े जनाज़ा मां ईंदुसि तुंहिंजी निमाज़े जनाज़ा ऐं जेको ॾींहुं तुंहिंजे वफ़ात जो हूंदो उहो ॾींहुं साॻियो हज जो हूंदो मूं बि 5-7 सालनि खां तजुर्बो कयो आहे जेको कुनी जो ॾींहुं साईं जो सो वरी हज जो पर माण्हू खे वॾी उमिरि जा चवंदा असां जॾहिं खां होश संभालियो आहे हज जंहिं ॾींहुं थींदो उहा तारीख़ फिरी रबिउ सानी में मुंहिंजा प्यारा 23 तारीख़ उहा साॻी अची ॾींहुं बीहंदो साॻियो ॾींहुं बीहंदो आहे मोहन फरमायो हिकिड़े तुंहिंजी जनाज़े में ईंदासीं ॿिए नंबर में मखदूम साहब जॾहिं तुंहिंजो उर्स लॻंदो मां हर उर्स में 5 नमाज़ूं तो वटि पढ़ंदुसि सुभान अल्लाह 5 नमाज़ुनि में वॾी दुनिया ईंदी आहे मुंहिंजो बि ख़िताब थींदो आहे इन मखदूम साहब जी कुनी में मुंहिंजा अज़ीज़ दोस्त वॾी दुनिया ईंदी आहे हाणे त औरतुनि जे लाइ बि परदे जो इंतज़ाम आहे पर वॾी रश ऐं भीड़ थी वई आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो 5 नमाज़ुनि में जॾहिं मुअज़्ज़िन तकबीर हणंदो आहे त हिन पासे खां मदीने खां ख़ुशबू ज़ाहिर सॼो मैदान वासजी वेंदो आहे कुल्ला असअलुकुम अलैहि अजरा इल्ला अलमवद्दत फिल क़ुर्ब आख़िर में दोस्तो हिकु अमल वो तव्हांखे ॿुधाईंदो हलां रोज़ी जो मदीने जे साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ु कई सोन मां ग़रीब थी वियो आहियां मूंखे को अमल ॾे पर पढ़ियल कोन साईं फरमायो वञी भत खा अब छा खा भत खा या बिस्मिल्लाह छो त घुमायल ते को अल हवा इन हुवा इल्ला वयू युहा महबूब ने ॻाल्हायो सब रब रसूल भत खा वो हलियो ॿियो आयो साईं मां अमीर आहियां मूं वटि हाणे दौलत माप जे कान थी घटायांसि कीअं साईं फरमाया वञी भत खा ॿई सवाली हलिया विया साहब कराम अर्ज़ कनि सोना वो ग़रीब खे बि भत जो ॾस ॾिनो अमीर खे भत जो ॾस ॾिनो यो कीअं साईं करीमन फरमायो असल में ॻाल्हि ही आहे त हे जेके चांवर न चांवर ये हितां जा इहो ॿिज जन्नत मां इहो ॿिज जन्नती आहे ऐं अहिड़ो बरकत वारो आहे वधंदड़ आहे हर बोर ॿाड़ी ॿियो पचायो उहा सुकुड़ बि आहे घटि थींदी आहे चांवर भत वधंदो आहे ज़ाहिर हुनजी बरकत ऐं ॿियूं पोखूं पोखियो पर अन्न जो जेकॾहिं मण विझंदो त ख़राब करे हिन में एॾी बरकत आहे ही जन्नती ताम आहे हे दाणा बरकत वारा ही ग़रीब वञी इज़त मोहबत सां चांवर खाईंदो बेअदबी न कंदो ख़ुदा हिन जी रोज़ी खे वधाए छॾींदो चांवर जी इज़त अदब ऐं ही अमीर वञी ख़राब कंदो केरींदो
बेअदबी कंदो हिन जी रोजी पानी खुटी वेंदी अम्मा खातून अम्मा आयशा सिद्दीका जे घर मुबारक मदीने जा साईं आया चांवर जो दाणो पियो खणी खाई छॾियो अम्मा आयशा अर्ज़ कयो भत त अञा खोड़ साईं फरमाया भत जी ॻाल्हि न आहे मोमिननि जी मां हे चांवरनि जा दाणा जन्नत आहिनि जेका रुसंदा आहिनि वरी परचंदा अमल जो अमल ऐं सबक आहे अॼुकल्ह असां वरी शादियुनि में यारहीं में उर्स में असां भत जो अहिड़ो था हाल कयूं अल्लाह जी इन जे करे पाणी जी खोट आहे बरसातूं बंदि मुंहिंजा प्यारा दोस्तो जेॾां तेॾां रिज़्क जी तंगी सोड़ो थींदी वञे छो त इहे यारहीं जा चांवर उर्स जा त हुअं ई भला आहिनि पर आम जेको चांवर आहे जन्नती ताम आहे इन जे मथां जुता ॾेई हलंदा आहियूं असां जूं माऊं भेणूं इन्हनि खे वरी गंदगी में उछला छॾनि ईअं न त कोई जानवर जे अॻियां वेझो खाए मुंहिंजा प्यारा दोस्तो इन बेअदबी जे करे असांजी रोज़ी ॾींहं ॿी ॾींहुं खुटंदी थी वञे पियो दुआ कयो रब असांखे इन्हनि चांवरनि जे अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए दोस्तो मदीने जे साईं फरमायो मूंखे न सुञो मां फरमायो तव्हां जॾहिं बि घर अचो चओ अस्सलाम वालेकुम पोइ हिकिड़ो दफ़ो सूरत कुल अल्लाह अर्ज़ की सुना कबला घर में कोई माण्हू न हुजे फरमायो न हुजे त नबी औला बिल मोमिनीन मां त मोमिन जे घर में आहियां पोइ मूंखे सलाम करे अस्सलाम वालेकुम अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू वो कुल अल्लाह आज पढ़ी छॾे माला माल थी जॾहिं बि घर अचे जॾहिं बि अचे इहो अमल करे अल्लाह मुंहिंजी अव्हां जी हाज़िरी क़बूल फरमाए माउ पीउ जो अदब कयो वॾे नंढे जो साञा अदब ऐं मुंहिंजा प्यारा नमाज़ पढ़ो मस्जिदूं मदरसा आबाद कयो पंहिंजे अंदरि इत्तेहाद मोहबत रखो पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत जो अक़ीदो पंहिंजो मज़बूत कयो रब जा बेड़ा पार फरमाईंदो से मखदूमुल मखादिम से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि ये अरबी ज़बान में हो हिन में रुगो सलात